मलजअना व मअवाना वहादियना व महदियना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसयुजन्नबुहल अत्क़ल्लज़ी युअती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वज्हि रब्बिहिल अअला वलसौफ़ यर्दा। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, हाज़रीनो नाज़रीनो सामईन बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तो, कुरान शरीफ जूं चंद आयतूं अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कयूं आहिनि। इंशा अल्लाहुल अज़ीज़ उन्हनि जो तर्जुमो ऐं तफ़सीर ऐं शाने नुज़ूल अवां प्यारी जमात जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। मूंखे दुआ कजो अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु शाल पांजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफेल हक ऐं सच जे चवण जी मूंखे तौफीक अता फरमाए।
उन सां गॾु इहा बि दुआ कंदा हलजो त अल्लाह सही जो को भी असां हक़ सच ॿुधूं उन जे मथां रब्बुल आलमीन तव्हां असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अमी हितणे खालिस दीनी प्रोग्राम जे लाइ अल्लाह जे रज़ा जे लाइ गॾु थिया आहियो। अवां जो दिल में इरादो इहो ही आहे त असीं वञी क़ुरान पाक ॿुधूं, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे ॿुधूं, पंहिंजा नज़रिया, पंहिंजा अक़ीदा, पंहिंजा ख़्यालात दुरुस्त कयूं। छाजे करे त इंसान दुनिया जे सोहबतुनि में रही कुछ गलत अक़ीदा धारींदो आहे, छो त हुन जी सोहबत अहिड़नि माण्हुनि सां हूंदी आहे जिनखे न क़ुरान पाक जी ख़बर हूंदी आहे न हदीस पाक जी ख़बर हूंदी आहे। इहे माण्हू पंहिंजे मुंहुं धुका वेठा हणंदा आहिनि। अफ़सोस इहो आहे ऐं इहा तमामु वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे त जंहिं माण्हूअ खे दर्जी जो कमु न ईंदो आहे उनखे तव्हां कपिड़ो कोन ॾींदा हो, तव्हां चवंदो त कपिड़ो फाड़े विझाए छॾींदो। जाइ ठहिराईंदा आहियो, तव्हांखे ख़बर आहे त हिनखे त सिर हणण जी बि ख़बर कान्हे त कीअं सिर लॻाइबी आहे। उन्हीअ माण्हू खे तव्हां हरगिज़ मज़दूरी ते कोन रखंदा हो, उनखे तव्हां सीमेंट सिरूं कोन ॾींदा आहियो त बाबा तूं हे वञी खपाए, न हुनखे चई कुझु कोन थो। अवां जी जेकॾहिं का 15-20 लखनि जी गाॾी आहे, अवां खे ड्राइवर जी ज़रूरत आहे, ख़बर अथव त ही ॼट आहे, हिन कॾहिं स्टीयरिंग हथ में कोन खयो आहे, हिनखे गाॾी हलाइणी कोन ईंदी आहे। अवां हुनखे पंहिंजी गाॾी ॾींदो ई कोन, घणाए लखनि जो मुंहिंजो नुक़सान कंदो, पंहिंजो बि सिर विञाईंदो, गाॾी बि विञाईंदो। माना जेको जंहिं धंधे जो वाक़ुफ़ ई कोन्हे उन्ही जे हवाले उहो धंधो कोन कबो आहे। लेकिन अफसोस जो मकाम तमाम वॾो अफसोस आहे, न हिलाल जी ख़बर, न हराम जी ख़बर, न जायज़ जी ख़बर, न नाजायज़ जी ख़बर, न क़ुरान पढ़ियो आहे, न हदीस पढ़ियो आहे, न अरबी तो जाने, न फारसी तो जाने, न कंहिं आलिम सां सोहबत कई आहे, न कंहिं अल्लाह वारे जी सोहबत कई आहे। वो बिस्तरे ते वेठो आ, ओताक में वेठो आ, दुकान ते वेठो आ, होटल ते वेठो आ, दीन ते वेठो बहस कंदो, इस्लाम जे बारे में वेठो फतवाऊं ॾींदो, पोइ पंहिंजो बि ईमान जट त ॿुधण वारनि जो बि ईमान जट। दुनिया में अणसेखड़ाइत खे तव्हां का शइ नथा ॾियो त पोइ दीन का मामूली ॻाल्हि आहे, जो जेको अचे सो बस फताऊं वठो लॻाए, जेको अचे सो पंहिंजे मुंहुं वेठो ॻाल्हाए। न मुंहिंजा अदड़ा, न मुंहिंजा भाउ मुसलमान, मूंखे ख़बर आहे त तूं मुसलमान आहीं, तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयो आहे, तो ते अल्लाह जो करम आहे जो रब करीम जे ज़ात तोखे इस्लाम में दाख़िल कयो आहे। पर तोखे हक़ नाहे जो दीन जे मामले में बहस कर, या दीन जे मामले में नजरियो कायम कर, या दीन जे बारे में तू फतवा दे, उहो तुझो कम नाहे, वो आलिमन जो कम। जिनखे खुदा तबारक व तआला कुरान पाक ऐं हदीस पाक जो इल्म ॾिनो आहे, उन्हीअ ते तव्हीं पंहिंजे ज़िंदगीअ जे मामले खे हलण सेखारियो। कंहिं बि मसइले में मुंझी पवंदा कयो त बाज़ार में वेही बहस न कंदा कयो, कंहिं बि मसइले में मुंझी पओ त पंहिंजे तरफ़ खां फतवा न ॾींदा कयो। छाजे करे त दीन जे मामूली खां मामूली, नंढड़े खां नंढी ॻाल्हि खे जेकॾहिं तव्हां ग़लत बयान करे वेंदो त अल्लाह बि नाराज़, अल्लाह जो रसूल बि नाराज़।
मेहरबानी करे मुझी तवा के नसीहत अल्हम्दुलिल्लाह ने तवा जे इलाके में खोड़ आलिम दरवेश बुजुर्ग मदरसा दीन जो कम हले पे पर ही मुंह मिस्कीन जी तवा सभई गाल याद रखजो जे जी तवा के शरीयत पाक जे मामले जी खबर ना है उन जे बारे में जुबान असुल न खोलियो बंद करे वेही रहो तवा का को पूछे बाबा मुखे खबर काने हलो तो कह आलिम खां हली पुछऊं वो आलिम जेका फतवा जे तवा उन ते अमल कजो हु कुरान पाक मां ऐं हदीस पाक में जानी दो बाकी पांचे मोए फतवाऊं नहीं एक अगे नमाज कोन पढ़ूं रोजो कोन रखूं हज कोन कयूं ज़कात कोन ॾियूं दीन में अगे ही कमजोर थोरो घणो जो कोई ईमान आ ओ भी वरी गलत फतवा नहीं ओ भी लोड़े छजो बाकी छा बचंदो अदा इन जे करे तवा जे ला असा जे ला जरूरी आ त जी अल्लाह जो कुरान फरमाए जी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए उन मुताबिक अमल कबो बाकी जे कने असा जे ज़हन में असा जे दिमाग में असा जे सोच में के गलत गालियों वेठलू आहिन भली तुझी उम्र 50 साल 60 साल 70 साल 70 साल का वठी को गलत अकीदो तो जे दिमाग में वेठो आ पर अज जनी अल्लाह जो कुरान बुधी त सब गालियों छडे अल्लाह जे कुरान जे कंध लगी पई छो तो कुरान शरीफ तवा जे असा जे इस्लाह जे लाया असा जे सुधारे जे लाया जेकॾहिं तो जे दिमाग में का गाल गलत वेठल आ तो कुरान बुधण का पोइ गलत गाल कढी छॾ ऐं उनी गाल ते भरवसो कर जंहिंखे अल्लाह तबारक व तआला बयान थो फरमाए मां तव्हां जो घणो टाइम कोन थो वठां मूं जेके आयतूं तिलावत कयूं अॻ में तव्हां खे उन्हनि जी माना बुधाया माना खां पोइ उन जो तफसीर खां पोइ कुछ मसइला बस बरकत खातर अचो तो तवा सा गंजी सोने मदीने वाले साईं ते दुरूद पढ़ो सलात पढ़ो गंजी उन खां बाद में तवा आयत जी माना बुधो सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल सल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्हम्दुलिल्लाह जमात त बैठी आ पर बीठी भी आए पर मां समझा तो त नसीराबाद में दुरूद ते का पाबंदी आ या लड़ी था जो जेको बि नबी जो उम्मती कलमे पढ़ण वारो सब चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वरी टियों दफ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला जल जलालो अमन वालो पाजे पाक कलाम इरशाद फरमायो वसयुजन्नबुहुल अतक़ल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ा वजह रब्बिहिल अअला वलसौफ यर्दा सुभान अल्लाह सुभान अल्लाह
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वसयुजन्नबुहल अतक़ल्लज़ी युती मालहू यतज़क्का अन करीब हो वक्त ईंदो जल्दी हो वक्त ईंदो अल्लाह ताला तो फरमाए जल्द वक्त अचण वारो आ या ढम ढम लाए चाची गाल कभी तो भत फिको आ पुलिस ते काने जा मुखे ते खबर पई तो हेडो परचो कढियो डीपीओ साहब त वनी इंतजाम संभाल जो मौलवी कुरान पढ़न त परमिट वठो लाउड वजायो त परमिट वठो जे मौलवी बगैर परमिट जे लाउड वजाए त जेल में मोकलियो बाकी खदड़ा पिया नचन लाउड पिया वजन त पुलिस जे कन ते जूं ही काने मां अर्ज कया थो जका इंतजामिया जो कोई मानू होजे मुजो ने के अर्जा त मेहरबानी करे 5 मिनटन में यो बंद करायो जे न त असां सजया मानू उठी रोड ते धरणो हणदासे अब आप मुसा गजी धरणो हणदो फेणा का फजीलत का मुसीबत असी कुरान पढ़ो तो परमिट वठो लाउड न बजायो न त जेल में हणदासे ऐं होडे कंजर पिया नचन तो ते कुछण वारो ही कोई कोने कलाक पिया तमाम चुप कई बैठा हो न कुछो तो कम थे कुछ तो कोन त ब कलाक ॿिया भी गुजरी वेंदा सीधो कुछ भी कोन मां तकी रते से न कंदुस जैसे बंद न थींदी का फजीलत आ का मुसीबत आ तवाजी परमिट आ तवाजी के इजाजत नामो आ ता इजाजत नामे सा था जलसो कयो उनन के इजाजत नामो आहे त वजायो अब आथन पूछो था वजाए छो जोर आ इस्लाम के जोर आ शैतान के जोर कोने सब जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह डाडे जो सल्लल्लाहु अलैका दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों अल्लाह ताला इरशाद फरमायो वसयुजन्नबुहल अतक़ल्लज़ी युती मालहू यतज़क्का जल्दी उहो वक्त अचण वारो आ जल्द उहो टाइम ईंदो जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तमाम वडे परहेज़गार शख्स के जहन्नम जे बाह खां परे रखंदो बंद थियो न हाँ शाबस हुजे बंद कराइण वारनि खे तव्हां बि शाबस त ॾियो न हाँ शाबस त दबा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो अल्लज़ी युती मालहू यतज़क्का ओहो सबन खां वधीक परहेज़गार माल तो अल्लाह जे राह में खर्च करे इन जे लाए तो माल खर्च करे त पाण के भी पाक बनाए त माल के भी पाक बनाए वमाल अहदिल इंदहू मिन निअमतिल तुजज़ा
अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू इरशाद फरमायो तवमाल अहदिल इंदहु बिल निअमतिन तुजज़ा जेको सभनी का वधीक मुत्तकी ऐं परहेज़गार उन जे मथा कहीं जो थोरो कोन्हे मता इए समझो त माल खे खर्च थोरे लाहण लाए थो करे उन जे मथा कहीं जो भी एहसान नाहे इल्ला बितिगा वजह रब्बिल आला माल के खर्चो इन जे लाए करे थो त अल्लाह राजी थी पवे अल्लाह ताला फरमाए तो वला सौफ यरदा अन करीब इहो वक्त ईंदो जो मां अल्लाह तबारक व तआला उन मुत्तकी परहेज़गार बाने के राजी कंदुसे आयतन जी माना पूरी थी अल्लाह ताला फरमायो जल्दी वक्त अचे थो जल्दी वक्त ईंदो जेको सभनी में वधीक मुत्तकी ऐं परहेज़गार आ उहो शख्स दोज़ख जे बाहि खां परे रखियो वेंदो जेको माल ख़र्च थो करे अल्लाह जे रज़ा जे लाइ इन्ही लाइ ख़र्च नथो करे त को हुन जे मथां कंहिंजो थोरो आ बल्कि इन जे लाइ माल थो खपाए त अल्लाह राज़ी थिए अल्लाह ताला चवे थो मुंहिंजो वाइदो आ मां इन मुत्तकी परहेज़गार खे क़यामत जे ॾिहाड़े राज़ी कंदुसि अल्लाह सी नालो त कंहिंजो कोन खयो केरु हो कहिड़ो शख्स हो अल्फा बे या केरु अल्लाह से कंहिंजो नालो नथो खणे अल्लाह ताला रुगो सिफ़तूं पार पता थो ॿुधाए सबका पारी पारी उन जी निशानी आ वसयुजन्नबुहल अतक़ा अमा उनके ॾिसंदो त सारी कायनात में सभनी खां वधीक मुत्तकी ऐं परहेज़गार अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू पांजे कलाम पाक में बयान फरमायो इन्ना अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम अवामा वधीक इज्जत वारो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वट ओहो आ तव्हां मां इज्जत वारो ओहो आ जेको तव्हां मां वधीक परहेज़गार हूंदो जेतरो परहेज़गार हूंदो ओतरो खुदा के वधीक प्यारो हूंदो इन बाने जी अल्लाह ताला रुगो वसफ़ो बयान करे तो अतका है अतका माना सबन खां वधीक मुत्तकी ए परहेज़गार अल्लज़ी उहो यूती मालहु जेको पंहिंजो माल ॾे थो यतज़क्का त जीअं मां पाण खे भी पाक कयां त पंहिंजे माल खे भी पाक कयां व माल अहदिन इंतहु मिन निअमतिन तुजज़ा उन्हीअ ते कंहिंजो भी एहसान कोन्हे मता समझो तो माल एहसान लाहिण लाइ थो ख़र्च करे इल्ला बितिगा वजह रब्बिल आला जेकॾहिं माल ख़र्च करे थो त अल्लाह जे रज़ा जे लाइ थो करे वल सौफ यरदा जल्दी अल्लाह ताला उनखे राज़ी कंदो ओ केरा बा अमा के इंतजार हूंदो ताला केरा हो हे आयतूं कहिड़े टाइम ते लथियूं हुयूं वो केड़ो वक्त हो जडे अल्लाह ताला इन आयतुन के रवानो फरमायो हो इनके चेबो आहे कुरान करीम जो शान नुज़ूल जी माना चाहे हे आयतूं केड़े टाइम केड़े मानू जे बारे में लथियूं हुयूं अचो तवा के मां सोने महबूब करीम जे हदीस जे रोशनी में बुधाया त ये आयतूं कदे लथियूं हुयूं ऐं ये आयतूं कहजे शान में लथियूं हुयूं
जो कुरान शरीफ में 1400 साल गुज़री विया अज भी मौजूद हन इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं कुरान में मौजूद हो। असल गाल हितां शुरू थी थे, हिनखे गौर सां ॿुधजो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जीअं जो मक्के शरीफ में पाण नबूवत जो ऐलान फरमाइल था त तमाम थोड़ा माण्हू हुया जन मुझे सोने नबी पाक जे मथा ईमान आंदो हो। तमाम थोड़ा माण्हू, एतरा थोड़ा हुआ ऐं एतरा कमजोर हुआ जो ज़ाहिर ज़हूर मक्के पाक में शहर में हुंदा हा, पर ज़ाहिर ज़हूर बैतुल्लाह शरीफ में वञी नमाज़ पढ़ी कोन सघंदा। लिकी लिकी पांजे घरन में, कुंडुन में, जबलन जे गारन में पांजे घरन जा दरवाजा बंद करे त जी दिसन न माण्हू ऐं कमजोरी जे करे, थोरे तादाद जे करे, ज़ईफी जी करे दीन जे मामले में तमाम मजबूत त हुआ पर ज़ाहिर कोन कंदा हा त असां अज थोरा आहियूं, घणा थींदासीं त इंशाअल्लाह ताला दीन खे भी ज़ाहिर कंदासीं। उन ज़माने में मक्के जो बड़ो मशहूर काफर जंहिंजो नालो आहे उमैया बिन खल्फ। अबू जहल त सभिनि जो ॿुधल आहे। अबू जहल, उतबो, वलीद, शेबो, उन सां गॾु ओहो वलीद सां गॾु, उतबे सां गॾु, शेबे सां गॾु उमैया बिन खल्फ भी वॾो काफर हो। उन वटि हिकिड़ो गुलाम आ। गुलाम जी माना छा आहे? जीअं तव्हां अॼुकल्ह पिड़ीअ तां बकरी ख़रीद करे ईंदा आहियो, ढगो ख़रीद करे ईंदा आहियो, अमां हुन जा मालिक आहियो, वणेव त विकिणी छॾियो, वणेव त हुनखे कुही छॾियो, अमां जी शइ आहे। उन अरबस्तान में उन ज़माने में माण्हू भी विकामंदा हा, पिड़ीअ ते माण्हू विकामंदा हा। जंहिं बि कंहिं माण्हूअ खे ख़रीद कयो ओ हाणे उन जी सॼी ज़िंदगी गुलामी ॾींदो, या त पैसा ॾेई जान छॾाए, न त मरंदो मरी वञे हुन वटि कमाईंदो रहे। ऐं हुन जी मर्ज़ी हूंदी ही कंहिं ॿिए खे विकिणी ॾे त उहो विकामजी हलियो वेंदो हो। उहो वरी 3 हंधि विकिणे, मर्ज़ी जो मालिक हो। हुन वीचारे माने खे का गुलामी खां पोइ हैसियत ई कान हूंदी ही। उन उमैया बिन खल्फ जो गुलाम हो जंहिंजो नालो हो हज़रत बिलाल। छा नालो सदा? जोर सां। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्के जो भी ना है, अरब भी ना है, हबश जे इलाके जो अरब खां ॿाहिरि मक्के जे शहर में न हुन जो भाउ आ, न सौटो आ, न अज़ीज़ आ, न मिट्रा, अकेलो निधण को आ। हुनखे ख़रीद कयो आहे उमैये काफर। हुन खां चयो बाबा पानी भरे आ, भरे ईंदो। उठ जे लाइ गांव कर, गांव करण वेंदो। हे बाबा खजू मुंजू भरा, भरींदो। खूह मां हेतिरा पानी जा बोका कढंदो। सॼो ॾिहाड़ो उमैये जे कम में हूंदो हो। हुनखे का ख़बर कान्हे का, बस धंधे में लॻो पियो हूंदो हो। रात ॾींहुं उमैये जी गुलामी में। कुदरत मुंहिंजे खुदा जी हिकिड़े ॾिहाड़े हज़रत बिलाल जे कन ते मुझे मुस्तफा जी खबर पहुती। हिन माण्हूअ खे कंहिं ॿुधायो बाबा मक्के जे शहर में हिकिड़ो शख्स आ जंहिंजो नालो आहे हज़रत मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको अल्लाह जो नबी तो पाण खे सदाए। ऐं हिकिड़ो दफ़ो जेको बि उन जी सोबत में वेंदो आहे पांजो अबाणो मज़हब हुन खां विसरी वेंदो आहे, ऐं हुन सोणे नबीअ जो गुलाम बणिजी वेंदो आहे। इहा हज़रत बिलाल खे ख़बर पई। माण्हू हमेशा नई शइ खे ॾिसण जा ख़्वाहिशमंद हूंदा आहिनि।
ते या नई शइ ॾिसूं सही आहे छा केरा हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला के अञा का ख़बर काने बस ये ख़बर पस त हिकड़ो जवान आ फलाणो हुन जो नालो आ ऐं जैसा भी हिकड़ो दफ़ो कचहरी कंदो आ उनके पंहिंजो गुलाम बनाए छॾींदो आ। हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला हिकड़े ॾिहाड़े उमैया के चयो उमैया तू मुंहिंजो सरदार आ मां तुंहिंजो गुलाम आहियां मुखे 2 कलाक वांदकाई जा खपन था मुखे टाइम दे त मां 2 कलाकन खां पोइ तो वट अचां जो ठीक आ तू भली वञ उमैया के कहिड़ी ख़बर त काॾे थो वञे हे पानी भर हे उठ के गाह दे ए 10 खजू हन के पानी पिया वो तू 2 कलाक जा 4 कलाक हलियो हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला नो ओ गाव कयो उठन के पानी पियारो खजर के पानी दिनो मालिक का मोकलाए सिधो नबी पाक जी दरबार में आयो जिए जो मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटा आईंदो वियो सादड़ो आ पैर भी उघाड़ा मथे ते भी लटो कोने कपड़न के भी चतियूं लगियूं पयूं आहिनि शक्ल जो भी तमाम सादड़ो आ अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम जे खिदमत में जिए जो वयो कुर्बान वना आमना जे लालता मुझे मुस्तफा उनके गिराटी पिजी करे पांजे भर में वेहारण ता बिलाल जो तो मुखे तो सजी जिंदगी में अब्बे भाइरन माइटन में एतरो कुर्ब को ॾिनो जेतिरो ही जवान मुखे कुर्ब थो जे वेही गयो हाणे अञा कुछ पुछे कोन थो खामोशी सां महबूबन जे भर में वेठड़ो आ साईं पंहिंजे गुफ्तगू में मशगूल कमल मुझो मुस्तफा अल्लाह जे कुरान जो आयतों पे बुधाए पांजे गुलामन के कमल मुझो नबी पाक अलैहिस्सलाम पांजू हदीसों वेठो बयान फरमाए हक जू गालियों दीन जू गालियों बिलाल जे दिल में अंदर दखल थी दियो वयो मुझे महबूब करीम जे अखलाक के दिसी कुर्ब के दिसी करे हजरत बिलाल मुकामी बने तो पियो दिल में सोचई त महबूब पाक जमल खैर जो वांदा थींदा त मां अर्ज़ कंदुस त मुखे भी मुसलमान बनायो अच्छा कपड़ा ॾिसी सबको माण्हू ॿिए जे लाइ उथी बीहंदो आ वॾे माण्हू जी इज्जत कंदो आ पर ग़रीब खे परे खां हथ ॾियण लाइ माण्हू तैयार न हूंदो आ महबूब जी वरी आदत ई निराली सदाई गरीबन के नवाजींदा सोनो शाह अब्दुल लतीफ रहमतुल्लाह अलैह फरमाए तो सबे ई सुहागणियूं सबन किचन हार पसण कारण प्रिय जे सबन कया सिंगार पर ढोल तनीय जे ठार हेठा यूं हलन जे सबे सुहागणियूं सबन किचन हस पसण कारण प्रिय जे वडा कयाऊं वस पर ढोल तनीय जे कस हेठा यूं हलन जे मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जी आदत हूंदी हुई हमेशा मुझो मुस्तफा करीम गरीबन जे मथा वधीक नजर फरमाईंदा बिलाल सगोरे के मुझे महबूब एड़ो तो कुर्ब ॾिनो एड़ो तो हबीब उनखे पंहिंजो बनायो जो बटरे घड़ियूं वेही वेही जमल महबूब करीम हिकड़े सां ॻाल्हियुनि में मशगूल हा फारग थिया तमल बिलाल के फरमाइन था अदा तू की आयो वो तुझो कमकार हुजे तो बुधाए पाण फरमाइन था तू पांजी वाकिफियत कराए जैसे मुझो नालो बिलाल हबश जो है
असल गुलाम ना है। अबो ब आजाद, मां ब आजाद, अम्मा ब आजाद, पर बदमाशन जे वर चढ़िस मुखे गिरफ्तार करे ये चोरी कबो आ। ये अगवा करे खणी हिते मक्के जे मंडी में मुखे विकणी विया हन। मुखे उमैये बिन खल्फ खरीद कयो आ। मां हुन जो गुलाम आ। उठन के गाह दीदो आया, खूह मां पानी कढंदो आया, हुन जे खजन के भराईंदो आया। आई मुखे तवां जी खबर पई, मां तवां जी खिदमत में आयो आया। तवां मुजी दिल खरीद करे चली आ। हाने मुजी दिल थी चवे त मेहरबानी करे तवां मुखे पांजे दीन में दाखिल फरमायो। नबी पाक अलैहि सलाम तो उमैये के सुञाणंदा, पांजे कौम जो रईस हो, सरदार हो, वडो माण्हू, मक्के जे नवाबन मां हिकिड़ो नवाब हो, सनादी दे कुरैश। हुजूर से पाण आहिस्ता फरमाइनि था, अबा बिलाल दीन जे तबलीग तालीम सिखारण जे लाइ मां वेठो आहियां, पर सोच इनी दीन खां पोइ तोते इम्तिहान वॾो ईंदुई। छो त जेको तुंहिंजो न सरदार आ, यानी उमैया बिन खल्फ जेको तुंहिंजो वॾेरो आ, वो मुंहिंजो बि जानी दुश्मन आ, त मुंहिंजे दीन जो बि जानी दुश्मन आ। उनके जमल न खबर पइजी वई त तू मूं वटि आयो आ, मुसलमान बणियो आ, त तुझी खल ई लाहे छॾींदो, तुझी मानी त बंद कंदो, तोखे मारे मारे अंधो करे छॾींदो। तुझी मर्जी, मां त तोखे कलमो पढ़ाया तो, तुझी मर्जी आ, पर इहा ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां। पता सुभाणे चवे त सही तां मूंखे ॿुधायो बि कोन को, त तोखे महीने वारनि ते को इम्तिहान बि ईंदो आ। हजरत बिलाल सोचे चवे तो क़िबला तव्हां मूंसां सौदो कयो। छा कयो अदा? नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो, केड़ो तोसां सौदो कया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? तव्हां मूंसां सौदो इहो कयो त दुनिया जूं तकलीफ़ूं सूर मां खणण जे लाइ तैयार आहियां। ओ आमना जा लाल क़यामत जो बार तूं खणजा। हिन दुनिया जा दुख सूर मुसीबतूं मुंहिंजे मथे थे, क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो बार तुंहिंजे मथे थे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, बिलाल मां अकेलो तुंहिंजो बार खणण कोन आयो आहियां, मां त क़यामत ताईं उम्मत जा बार खणण आयो आहियां। जेसी ताईं ही जहान आहे, जेसी ताईं माण्हू मुंहिंजे मथां कलमो पढ़ंदा रहंदा। अॼु 2-4 माण्हू आहिनि, लख थींदा, करोड़ थींदा, अरबे माण्हू थींदा, जेको भी मुझे दीन में ईंदो उन जी ज़मानत मां मुहम्मद जे मथां आहे। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। मूंखे ख़बर नाहे तव्हां खां पुछां थो बसीराबाद वारनि खां, मां तव्हांजे इलाइक़े में तमामु घटि ईंदो आहियां। हिते आलिम तमामु घणा आहिनि, वॾा वॾा आलिम आहिनि, तव्हांखे वाइज़ नसीहतूं ॿुधाईंदा आहिनि। मां तव्हां खां परे बि आहियां, हेॾे अचणु ॾुखियो बि आहे, पर मूंखे ख़बर नाहे तव्हांजो कहिड़ो नज़रियो ख़्यालु आहे। मूंखे रुॻो एतिरो तव्हां ॿुधायो त तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे, असांजी ज़िमेदारी, असांजी ज़मानत मुस्तफ़ा ते आहे या न आहे? आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ,
मशहूर मारूफ हदीस मुझे नबी पाक जी पाण फरमाइन था शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती। क़यामत जे दिहाड़े मां मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि गुनहगारनि जी शफाअत कंदुसि जन जा वॾा वॾा गुनाह हूंदा। नंढड़ा 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 छोटड़ा छोटड़ा साईं फरमान था इन जी त का हैसियत ही काने। ओ वॾे खां वॾा गुनाह कंहिं क़त्ल कयो आ, कंहिं शराब पीतो आ, कंहिं नमाज क़ज़ा कई आ, कंहिं ज़िना कई आ, कंहिं पराओ हक़ खाधो आ, यानी जंहिंखे कबीरो गुनाह चइबो आ। वॾा वॾा गुनाह जंहिंजे खाते में हूंदा मुस्तफ़ा फरमाता सिफ़ारिश कंदुसि उन्हनि जी। इन जो मतलब इहो आहे त तोखे सभिनि कमनि जी छुटी आहे न। सुभाणे चवंदो आहे मुफ्ती साहब वाह जो ॻाल्हियूं ॿुधाए वियो, चयो त बसि इहे निमाज़ूं छुटियूं चोरियूं सभु कम असांखे जाइज़ करे ॾेई हुज़ूर शफ़ाअत कंदा। मुंहिंजा सोना इहे सभई कम जेके कबीरा गुनाह इंसान कसदन न करे, ॼाणी वाणी न करे ऐं उन्हनि जे मथां इसरार न करे, बार बार उहे कम न करे, कॾहिं न कॾहिं इंसान खां को कबीरो गुनाह थी पवे त आख़िर उहो गुनाह त कबीरो आहे, पर हुन जेको कबीरो गुनाह कयो आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा करीम फरमाइनि था उन जी शफ़ाअत करणु मुंहिंजो कमु। अल्लाह ताला शा तव्हांखे असांखे गुनाहनि खां बचाए। कोशिश कयो पंहिंजे पाण खे गुनाहनि खां बचायो, पोइ चाहे सगीरो गुनाह हुजे चाहे कबीरो गुनाह हुजे, पाण खे हर तरह सां गुनाहनि खां बचाइण जी कोशिश कंदा कयो। इंसान आहे जेकॾहिं का ग़लती थी वञे, का ग़लती थी पवे, को ॾोह थी पवे त अल्लाह ताला खां जल्दी फौरन उन जी माफ़ी घुरिजे। मानू तौबा ताइब थे, पाण फरमाइन था ताइब मिन ज़म्बे कमल्ला ज़म्ब लहू। गुनाहगार जॾहिं गुनाह करे विझंदो आ, पोइ गुनाह करण खां बाद में जॾहिं तौबा कंदो आ, अल्लाह ताला जी ज़ात उनखे गुनाह खां ईअं पाक कंदो आ ॼण हिन जो गुनाह हुयो ई कोन को। पिटाई साहब रहमतुल्लाह ने फरमाए तो पाए पांद गिचीअ में अंगण जे अचन अवगुण ऐब कचाइयो ढकण थी ढक जल पोतोड़ी लख हुजल तब माफ़ियूं ॾिजल में धरा। अदा पाण खे गुनाहनि खां बचाए जो, कोशिश कजो जी गुनाह न थे, पाणू पाण खे कबीरे गुनाह खां बचाए, सगीरे गुनाह खां बचाए, शुबहात खां पाण खे बचाए, मकरूहात खां पाण खे बचाए, हराम कमन खां पाण खे बचाए। पर आमना जे लाल वाइदो कयो आहे इहो लिकाइबो कोन ॿुधाइबो। बाबू फरमाता त क़यामत में मुंहिंजी शफ़ाअत वॾनि गुनाहगारनि जे लाइ हूंदी। जमल मुझे आका इहा ॻाल्हि कई त बिलाल अकेलो तू थोरो आ, सॼी उम्मत जो बार मुझे मथां आहे। हज़रत बिलाल चौक बिला पहुचे कॾहिं तव्हां मुझे क़यामत जो बार खणो था त मूंखे दुनिया जो बार क़बूल आ। उमैयो छा कंदो, बार कढंदो, भली मूंखे सी मुस्लमान पाण फरमाइनि था चओ ला इलाहा सभई गॾिजी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह
रसूलुल्लाह। हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु के मुझे सोने नबी पाक अलैहिस्सलाम कलमो पढ़ाए मुसलमान बनायो। पाण फरमा अर्ज के या रसूल अल्लाह मुसलमान ना थी आया पर मुखे को आसान वजीफो त दसे। छा आसान वजीफो जो को सौलाई में पढ़दो वता। पाण फरमाइन था बिलाल मु पैगाम आंदो आ कुल हुवल्लाहु अहद। या रसूल अल्लाह तमाम मानुन के चई बुधायो तो अल्लाह अकेलो आ, अल्लाह समद, अल्लाह बेनियाज़ा, लम यलिद व लम यूलद। न अल्लाह जी ज़ात कंहिंखे ॾियणो आ न अल्लाह कंहिंजो ॾियणु आ। व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह पाक जो को मिट माइट कोने को शरीक कोने को खुदा पंहिंजी ज़ात ऐं सिफ़ात में अकेलो आ। हाणे तू तो चवी त मुखे वजीफो आसान दस सो आसान वसीलो इहो थी त वनी पढ़। छा पढ़ा? अहद चो अहद ॾाढे ज़ोर सां उथदे विहंदे घुमंदे फिरंदे कम कंदे खाईंदे पीअंदे तुंहिंजी ज़ुबान ते हुजे अहद 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 अहद। अल्लाह अकेलो आ, अकेलो आ, अकेलो आ। बस इहो तू वञी सबक पचाए जमल तो अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जो नालो पचायो तो तुंहिंजो बेड़ो पार। आसान तो खत्म थो सा वडो ड्रिगो कोन थो ॾा वॾा वॾा वज़ीफ़ा वॾा वॾा चिल्ला वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कोन थो ॾिसां। तूं वञी इहो सबक पचा अहद। हाणे हे उन ज़माने जी ॻाल्हि आ जंहिं ज़माने में मक्के पाक जे शहर में हर माण्हू जो अक़ीदो हो त 360 अलाह काॾे 360 काॾे हिकु। अमीर भी इहो अक़ीदो रखंदा हा, गरीब भी इहो अक़ीदो रखंदा हा। हर माण्हू जे ज़बान ते इहो अक़ीदो त 360 अलाह। हथरादू बुत ठाहे उन्हनि जे मथो नाला लिखियो, को लाता को मनाता को उज़्ज़ा है को वुद्दा को हुबला ई उनखे पूॼींदा हा। हथरादू ठहियल बुतन खे पाण पूॼनि। अकुल अहिड़ो ख़ुदा खसे छॾियो जेका शइ पाण ठाहिनि उनखे वरी अलाह चओ। हाणे बिलाल तो वापस आयो। उमय्ये बिन खल्फ इनखे चयो पानी भरे आ। हमरा पानी जो वटो भरे आयो। ज़ुबान ते जारी आ अहद 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 अहद। उमय्ये जो छा तो चवी? चवां तो अहद अहद अहद। तमाम बला जोर सा चो अहद 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 अहद। उमय्ये जो छा थो चवी? दिमाग खराब तो थी। 360 बुत असांजा अब्बा ॾाॾा पर ॾाॾा 7 पीढ़ियूं खानदाननि जा खानदान इन में गुज़री विया। तू गुलाम मुंहिंजो, नौकर मुंहिंजो, पघारदार मुंहिंजो, खाई मूं वटि पीए मूं वटि, मुंहिंजे नज़रिए जे ख़िलाफ़ ॻाल्हि तो करी। उमय्ये चयो त मां सम्झां थो तू शायद त मोहम्मद करीम जे वर चढ़ियो आ। हुन पलीत खे बि ख़बर आई त इहो सबक ॾियण वारो रसूलुल्लाह आहे। सबक ॾियण वारो केरु आहे?
बियो तो हुयो ही कोन मक्के जे शहर में बियो को मानू हुयो ही कोन जो यो सबक जे यो सबक तो मुस्तफा करीम जी जात पे दिनो उनके सुजी वई गाल जे पक्क तू समझाई तो तू मोहम्मद मुस्तफा वट वयो आ आई उन तोखे मुसलमान करे तोखे यो सबक पढ़ायो आ बिलाल जे करे चया ना ना मा सुजाना सी कोन लाए केरा ये छो चवे बिलाल चो तो यार मुसलमान थियो आया तो कूड़ हणी ईमान छो विजाया असा सुबह का शाम ताई शाम का सुबह ताई बेटा कूड़ण सत पीढ़िया मुसलमान अबो मुसलमान डाडो मुसलमान पढ़ डाडो मुसलमान तड़ डाडो मुसलमान 70 पीढ़िन का मुसलमान ददो ही कूड़ दुकानदार तब कूड़ वेठो हणे हारिया तब कूड़ वेठो हणे अल्लाह से शलसा के कूड़ खां बचाए अल्लाह ताला जे महबूब फरमायो आ किस्ब कूड़ जे को आ ईमान जी कैंची आ ये कैंची कपड़ो कतरे छडी दिया ये कूड़ ईमान के कतरे छडी दो आ अल्लाह जो कुरान चौदो लानतुल्लाह अलल काज़िमीन जेके कूड़ हणंदा अल्लाह जे रहमत खां परे लानत जी माना खुदा जी रहमत खां परे बिलाल खिची हण छाई ये चए के केड़ी खबर है ना मैं ये जो तो मां समझा तो तू फलाणे जे वर चढ़ियो आ जे वर को न चढ़ियो आया उनी सा सौदो करे आयो आया इनके जातियो फकीर अजीब ताड़ फकीर ओचतो तो राड़े राड़ी करे जो चोप चोप घुता तो वणे ये ताड़ फकीर एड़ा असा वण एड़ा फकीर आए नहीं के फकीर चाहे जे उनखे जजी सबरी असरे ॾाढा जो सुभान अल्लाह फकीर चाहे जे उनखे जजी सबरी असरे पर घर घुरे की नगी पर घरा बिकी न घुरे अदा जेको मानी कान मरे सो सामी सदबो की नगी फकीर सजोरी दे मानी का रुल दो खबर पवेस कांदी मां छा तो क्या कुरान बुधण आयो तो चुप करे वेहा ई वेठो तो घुतू हणे आई तवा बि सही फकीर जा जा जुंडा वडा सो फकीर जा जू मुछू वडू सो फकीर जा जा नह वडा सो फकीर जे को तहारत न करे सो फकीर वाड़े नसीराबाद वारो वाह फकीर उनके चइबो आ जेके ॾिस त अल्लाह याद अची वञे फकीर उनके चइबो आ जेके ॾिस त मस्जिद याद अची वञे फकीर उनके चइबो आ जेके ॾिस त कुरान याद अची वञे अड़े हिन तो जे मुल्क में फकीर हुयो त हजरत मौलाना मशहूरी साहब हुयो जेके ॾिसंदे ही खुदा जी ज़ात याद अची वेंदी पर भीख अॼु भी काने अॼु भी खुदा जा माना वेठा नाराज न थियो बाबा नाराज न थियो फकीर वई गैर फकीर के सुञाणंदा कयो त फकीर जाके चइबो आ अमा जे के जेको घरा छड़ियो सो फकीर सभई जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह उमैया बिन खल्फ चवण लगो गाल बुधो मारी दो साए तत्तल जमीन ते सुमारी दो साए मथा पत्थर रख दो साए जान हलीवी दई इन मोहम्मद करीम त असांजे मज़हब जो बेड़ो ही मोड़े छॾियो आ इन्हीअ खे छॾे नौकर मुंहिंजो आ गुलाम मुंहिंजो आ ख़रीद कयल मुंहिंजो आ मुंहिंजे दुश्मन जे मज़हब ते तोखे हलण कोन ॾींदुसि न त सज़ा जे लाइ तयार थी हज़रत बिलाल छा पियो चवे चवे पियो तोड़ दे तू मेरिया हड्डियां सभी दामने अहमद न छोड़ूंगा कभी
ए मुझा हड्डा भजी छडे मुजी रग रग मां वार वार मझा रत जो फुड़ो निकरंदो त अहद अहद चवंदो तो छा समझो हां मां को जेड़े तेड़े मुल्ला मौलवी जो शागिर्द है छा मां का जेड़े तेड़े जो शागिर्द मां उनी सरकार उनी आमना जे लाल जो गुलाम बन्यो आया उनी जो मुरीद बन्यो आया जे जे मुरीदी जे ला जिब्रील भी सिकंदो सभई जो सुभान अल्लाह लाडे जो सुभान अल्लाह खुली 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 जो सुभान अल्लाह एकड़ो नौकर मानू एकड़ो सफा खरीद कल मानू पाजे मौला सा जो ई गाल है छा था समझो पिया उनके कावड़ाई उनके जमीन ते लेटाए मजद निटरहण जो टाइम आ मक्को अल अमान वल हफीज करम तरीन दुनिया जे गोठन में शहरा हेठा पत्थर मथा सीने ते ब्या पत्थर रखी उनके लकड़ सा मारे पर हुन जी जुबान ते लकड़ लगे चवे अहद बियो लकड़ लगे चवे अहद ट्रो लकड़ लगे चवे अहद सुभान अल्लाह हुन ज़ालिम के रहम न पियो अचे आई उनके खबर ही कर जो धणी साईं ते कोने न हिते न जो चाचो आ न मामो आ न सौटो आ न अजीज आ इन जे ला मुखे केर बयार दींदो मुजो नौकर आ भली पे कुटिया बस हिन जी हालत लगी पई हुजे इत्तेफाक एड़ो थियो जो उतां जी सुहणो अबू बकर सिद्दीक लग्यो जोर सा चओ सुभान अल्लाह हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो जी ज़ात बाबरकात जो डिठो त बिलाल खे ज़मीन ते लेटाए उमैयो मारे रहियो वा हेठा भी ततल पत्थर त सीने जे मथा में पत्थर पिया चाबुक हुन जे हथ में आ ऐं गरीब खे मारे रहियो वा पर हुन जे ज़ुबान मां न को हा या न को हू आ न को घोड़ाड़े आ न को बोड़िया धक लगण सा तो चवे अहद अबू बकर सिद्धो हलियो आयो जमल हो धक हणे हो चवे अहद अबू बकर चवे हो वयुंजीक चो सुभान अल्लाह हू लठ हणे हू चवे अहद अबू बकर सिद्दीक फरमाया हो वयुंजीक ओ बिलाल घबराए जान जा जो नालो तो वठे यो तो के पाणी छडाईंदो जे के सभी तो जे जात जो तू नालो वठी हुआ युंजीक ओ तो के निजात ॾियाराईंदो ओ तो के छडाईंदो ये लफ्ज चई हजरत अबू बकर जो तो मैया कुछ हया कर वडे मानू के चवण दुखी गाल अबा बचड़ा वेही रहो पर अबू बकर सिद्दीक को ये जेड़ो तोड़ो कोन हो सैयदना अबू बकर सिद्दीक पांजे कबीले जो सरदार हो पांजे कबीले जो रईस हो जो पाड़ो हजरत अबू बकर जो पाड़ो हो न उनी पाड़े में अबू बकर सिद्दीक जे मथा पग ही आई पांजे पाड़े वारन जी छेड़ी डिबेरी कंदो हो पांजे पाड़े वारन जा फैसला कंदो हो पांजे पाड़े वारन जो गालियूं फरियादूं ॿुधंदो हो त अदा को जेड़े तेड़े जे चवण जी जाइ कान ही उमैया के जे कुछ हया कर शर्म कर कुछ लज कर मिस्कीन से जुल्म न कर जेकॾहिं हिन जो मके में मामो हुजे हा चाचो हुजे हा सौट हुजे हा हिन जे कबीले ज़ात वारा हुजन हा त तू उनखे थप बहणी कोन सघी हा पर निंदण को समझी हिनखे तो मारी पियो कुछ हया कर अल्लाह से शल तवां के असां के हक चवण जी तौफीक अता फरमाए अजकल तवां छा चवंदा हो अदा वञी धूड़ पाए असां जो छा सब का बकरी पांजे पाए टंगी कहे न चो अरे ये त भींग कई थव ये त तबाही आंदी थव
महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइंदा कलमतुल हक़ इंद सुल्तान जाइरिन अफदलुल जिहाद। कहे ज़ालिम मानू के, इक़्तिदार वारे मानू के, ताकत वारे मानू के हक़ जो कलमो चवण इहो भी सभनी जिहादन में अफजल जिहाद। हक़ जी ॻाल्हि त चवंदा कयो यार, हक़ छॾे न ॾियो, हक़ चइबो भला न मञींदो न तोखे मारींदो त कोन, हक़ चई छॾ, फर्ज़ अदा कर, पोइ ख़ुदा जी ज़ात जे अज़ाब खां बची पवंदे। असां हक़ चवण छॾे ॾिनो आहे, इन जे करे मुआशरे मां गुनाह वञनि ई नथा पिया। अॻे ॿाराड़नि में ॻोठनि में चङा माण्हू हूंदा हुआ, जेकॾहिं को माण्हू बुराई कंदो हो, जुआरी जुआ खेलंदो, सॼे ॻोठ जा माण्हू हुनखे निकिर बणा ॻोठ में काली ॾियोसि। असांजे ॻोठ में असां ॿार ख़राब कंदा, सिगरेट को पीअंदो हो, न पीअण ॾींदा हुआ, शराब जो त नालो ई निशान कोन हो, चोरी छिपी को बुरो कमु कंदो हो त टिजंदो हो मथां मूंखे चार चङा ॾिसी वठनि। चङनि खे ख़बर पवंदी हुई, फौरन हुन जे मथां एक्शन खणंदा हुआ त मुल्क हलियो पिए। हाणे मुंहिंजा दोस्त जी रोज़ बुराई वञे थी वधंदी, इन जो सबबु इहो आहे जो असां हक़ जो कलमो चवण छॾे ॾिनो आहे। ख़ुदा कारण हक़ जो कलमो चवंदा कयो। सबका बकरी पंहिंजे पाए कान टंगबी। अचो तव्हांखे हिकिड़ी मुंहिंजे मदीने वारे साईं जी हदीस ॿुधायां। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अमन वालहु हिकड़े ॻोठ वारनि जे मथां नाराज़ थी पियो। मुंहिंजो मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह ताला मलाइकनि खे हुक्म ॾिनो, ओ मलाइको जीअं मुंहिंजा रब हिन फलाणे ॻोठ जी चकी पटे आसमान खां खणी हेठ उछलायो तो जरा जरा थी सभई ॻोठ वारा बर्बाद थी वञनि। हाज़िर मौला मलाइकनि तैयारी कई त ॻोठ खे चकी जी चकी पटियो। मलाइकनि खे ख़बर हुई उन्ही ॻोठ में 400 आबिद ऐं ज़ाहिद निमाज़ी सालिह पाना रहंदा। घणा बाबा ॻाल्हायो? सभई ॻाल्हायो बाबा। मलाइकनि अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला असांखे त ख़बर आहे पर तूं त मालिक आहीं, इन्ही ॻोठ खे तूं तबाह थो करी। इनमें 400 तो जा नेक बाना रहंदा, निमाज़ी, तहज्जुद गुज़ार, इशराक पढ़ण वारा, कुरान पढ़ण वारा, दुरूद पढ़ण वारा, सलात व सलाम पढ़ण वारा ॾाढा नेक बाना आहिनि। 400 ॼणा आहिनि। मौला जे सॼो ॻोठ बर्बाद कंदासीं उहे तो वारा 400 नेक बाना उहे बि तबाह थी वेंदा। असांखे इजाज़त ॾे त इन्हनि खे ॻोठ मां कढी पो ॿियनि खे तबाह कयूं। अल्लाह ताला फरमाए त अॻु में इन्हनि चइनि सवनि दरवेशनि खे तबाह कयो। साईं ॾाढी सरकार आहे तुंहिंजी, तुंहिंजो हुकुम असां देर कोन कंदासीं। ग़लाज़ुन शिदादुल्लाह यासूलल्लाह मा अमरहुम व यफअलून मा युअमरून। मलाइक अल्लाह जे हुकुम खे न टारींदा आहिनि, जीअं रब चवंदो आहे तीअं कंदा आहिनि। पर मौला ये 400 छो थो तबाह करी? नेक आहिनि। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा बाना आहिनि, नेक आहिनि, निमाज़ी आहिनि, सालिह आहिनि, अल्लाह अल्लाह करण वारा आहिनि, बराबर मूंखे प्यारा आहिनि। पर इन्हनि ते मूंखे गुनहगारनि खां भी वधीक कावड़ आहे। मुंहिंजा मौला छाजे करे? अल्लाह ताला फरमाए तो गुनाह ॾिसंदा आहिनि त
त मुंह बि कोन घुंजाईंदा आहिनि जेकॾहिं गुनाह खां मुंह बि नथा घुंजाइनि ज़ुबान सां कंहिंखे बि नथा रोकनि त इहे बि गुनाहगारनि सां भाईवार आहिनि तंहिंजे करे इन्हनि खे बि बर्बाद कयो वञे अल्लाह जे हुक्म सां वो ॻोठ तबाह थी वियो अॻियनि उम्मतुनि जो हो ओ नसीराबाद वारा शुक्र कर जो बच्चो पयो वा जेकॾहिं अल्लाह जो हो कानून हुजे हा त को ॻोठ ज़मीन ते बाक़ी न हुजे हा अल्लाह ताला असां जे लाइ चवे तो मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम या रसूल अल्लाह हिननि ते कावड़ त मूंखे घणी ईंदी आ त अज़ाब करे बर्बाद कयान पर छा कयां ॾिसां तो त तू मुहम्मद उम्मत में मौजूद आहीं मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम मां अल्लाह के लायक नाहे जो तू हुजी वरी तोजे करे अज़ाब कयान अम्मा के कावड़ त घणी थी अचे पई हिकड़ा गुनाहगार ॿिया हक़ जो कुलमो नथा चवनि इएं चवां तो त जीअं अॻियां उम्मतुनि जा ॻोठ बर्बाद कया हिननि जा बि बर्बाद कया पर जॾहिं तो मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾिसंदो आहियां त मुंहिंजी कावड़ी लही वेंदी आहे भला मां तव्हां खां पुछां तो इहा आयत जेका है मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम उन्ही ज़माने वारनि जे लाइ आहे या अॼु बि आहे बटे था चवनि तव्हां खे कंहिं मौलवी कोन ॿुधायो आहे सभई चो अॼु बि आहे अञा वधी चो अॼु न जो क़यामत ताईं आहे चो क़यामत आहे न ओ तयार है जेके मौलवी चवंदा त नबी साईं हाज़ुर नाज़ुर कोने अड़े चिबरा इहा आयत ई मुझे महबूब जे लाइ खोड़ा 1400 साल खां वठी करे अॼु बि अल्लाह ताला फरमाए तो व अंत फीहिम तू इन्हनि में मौजूद आहीं ॾाढे चो तू इन्हनि में मौजूद इएं न ॾाढे चो तू इन्हनि में मौजूद आहे तॾहिं त बचो पियो आहे जे मुंहिंजो हबीब न हुजे हा त बचे ई कोन हा ये वरी सुभाणे तव्हां खे चवंदा सुभाणे मां हलियो वेंदुसि पोइ मुफ्ती पे तव्हां खे चयो त नबी से अॼु बि आहे क़यामत ताईं आहे वो आहे त ॾेखारियो आहे त ॾेखारियो जेको हूंदो आहे सो ॾिसबो आहे उन्हनि खे चओ त हा तोखे ॾेखारण जे लाइ असां तयार आहियूं शर्त हिकिड़ो आहे अबू जेल वारी अख न धार अबू बकर सिद्दीक़ वारी अख धार हजरत उमर फारूक वारी अखधार उस्मान ज़िन्नूरैन वारी अखधार मौला अली शेरे खुदा वारी अखधार हजरत पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी वारी अखधार भेटाई साहब वारी अखधार कलंदर शहबाज वारी अखधार पीर सई रोज़े धनी वारी अखधार अल्लाह जे कामिलन अकमलन वलियन वारी अखधार खुदा जो हबीब अॼु बि आशिकनि जे नज़र खां परे नाहे अखधारी थी अबू जेल वारी अखधारी थी उतबे वलीद शेबे वारी ऐं चवी थो त मां नबी ॾिसां अरे जाहिल तू बेअदब किथां ॾिसंदे हज़रत अल्लामा अताउल्लाह अल अस्कंदरी जेको मुजादो मिस्र जो मशहूर आलिम दीन आ उनी पंहिंजे किताब में लिखियो आ पुराने ज़माने जो आ ओ जो तो खुदा जो कसम आ 24 कलाक मुस्तफा मुझे अखियुनि जे आॾो हूंदो आ जेकॾहिं मां हिकिड़ो मिंट नबी करीम खे पंहिंजे अखियुनि खां परे सम्झां त मां पाण खे काफ़िर सम्झंदो आहियां छा सम्झंदो आहियां काफ़िर सम्झंदो आहियां ये नबी करीम खे मां पंहिंजे पाण खां धार सम्झां मुंहिंजूं निगाहूं 24 कलाक मुस्तफा खे ॾिसंदियूं आहिनि यार वो किस्सो कहानी कोने अचो त तव्हांखे ख़ुदा जो क़ुरान बि ॿुधाए सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल
रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। माशाअल्लाह के आलम भी बैठा है, हाफिज भी बैठा है। मां कुरान करीम जी आयत पढ़ा तो जे एतबार न चवे तो मस्जिद ये सामो आ कुरान खणी आ तो खोले ॾेखारे। अल्लाह ताला फरमाए तो तराहुम, सुभान अल्लाह, चौ सुभान अल्लाह, तराहुम यंजुरून इलैका वहुम ला युबसिरून। ऐ मुजा मदीने वारा सोना साईं, यो अबू जहल उतबो शेबो वलीद काफर तराहुम यंजुरून इलैका, ये तोने वाझान तथा पर वहुम ला युबसिरून। इनन तो मोहम्मद करीम के निठो ही कोने को, ज़ाहिरी अखियों खणी निहारन था पर इनन तो के सुञातो कोने जे तो के सुञातो आ त बिलाल सुञातो आ, तो के सुञातो आ त सहाबन सुञातो आ। मालूम थियो तो को खाली ॾिसण कम जो कोने, ॾिसण ओहो कम वारो आ। अखियों से धार जैसा पसी पिरी अखे, बेटा ऐसा फरमाए तो अखियों से धार जैसा पसी पिरी अखे, बेदे की ननिहार जो रावल रीसाड़ो घणो। अदा असां जेकॾहिं बचा पिया हो त मुस्तफ़ा जे सदके में बचा पिया हो, गुनाहन खां भी कोन था बुड़ऊं ऐं नेकीअ जी तबलीग भी कोन था कयूं, कंहिं बुरे कम खां माण्हुनि खे झलियूं भी कोन था। हुन जी 400 आबिदनि जो ॻोठ अलाह तबाह कयो, जो घुंजू भी मुंह में न विझंदा हा, गुनाह ॾिसी नफ़रत भी न कंदा हा। तू भी नफ़रत न करे, अलाह तो चवे त तोखे भी तबाह कयां, पर थोरो थी मुस्तफ़ा जो ॾाढे ज़ोर सां सुभान अल्लाह। कंहिंजो थोरो आ सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां इन्हनि एतिरनि बुराइनि जे बावजूद भी महबूब जे सदके में बचा पिया हो, हक़ जो कलमो चवंदा कयो। अबू बकर सिद्दीक़ बि उमैया खे चई शर्म कर, यतीम खे तो मारी। उमैयो कुछ पुछी कोन सघियो, जो ख़बर है जे अबू बकर सां फिटायम त पादर खाईंदुसि। को निधड़ को अबू बकर कोने, हे राज भाग वारो आहे। तव्हां हिते नूनारन सां विड़ो, कंहिं ॿिए सां विड़ो, पर चांडे खे फेरी हथ घटि लाईंदव। हिक ॿिए खे सुञाणो सुभान अल्लाह त भला चओ। गरीब ते त भॻाई ईंदव, पर डिंगी ज़ात चार ॻाल्हि छॾीसीं, यो ना को गिची भी पइजी वेंदो छॾनी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो हुनखे दड़का ॾिना, शर्म कर, शर्म कर, हया कर। तो पुछो कोन, एतिरो चयईं कसुथी लॻई त खणी पैसा ॾे त खणी छॾियांसि। अबू बकर सिद्दीक़ जो ये ॻाल्हियूं त मां ॻोल्हियूं पे, ये ॻाल्हियूं त मां ॻोल्हां पियो। जेकॾहिं ॾोकड़ तोखे खपनि त ॾोकड़ वठ, बिलाल खे आज़ाद कर। उमैया चयो हा मुल्ल मां कंदुसि, पैसा तूं भर जा। सैयदना अबू बकर सिद्दीक़ चयो जेको मुल्ल कंदे टको बुको न छॾाईंदोसां, सभु ॾींदोसां। हाणे हुन उमैया सोचो त छा वठांसि, पैसा केतिरा वठांसि, ड्रम जेतिरा वठांसि। अॼु अबू बकर बि मस्ती में आ, चवे थो त पैसा कर त ॾियां, हाणे मुल्ल मां थो कयां, ड्रम ते पैसा वठां। दिल में चई सोचे असुल मामलो छा हो त अबू बकर सिद्दीक़ वटि हिकिड़ो गुलाम हो,
हुयो मजूसी काफर हो खरीद क्यों है पर वापार जो एडो माहिर हो जो सुबह का शाम ताईं हज़ारे रुपया कमाईंदो उनके धंधे जो डाव हो कारोबार जो उनके तजुर्बो हो सुबह का शाम ताईं धूड़ में जाके धन पैदा करेंदो हो रोज मानू हजरत अबू बकर वट ईंदा हा लख रुपयो वठ यो गुलाम दे अबू बकर चए त न हेड़ो थोरो काम दो पैसा तो मुखे कमाए वरी बियो चए 1.5 लाख वठ न 1.5 वठ न हे देणो ही ना है पर हुयो मजूसी उमैये दिल में सोचो त बिलाल के तरगो पानी भरण ईंदो आ बियो टको भी कम जाणंदो कोने अबू बकर चवे तो जेका शय घुरी सा जाए जेकर उन गुलाम ते सरो बदर सौदो करे पाण वारो गुलाम मुखे जे मुंह वारो बिलाल मुखा खरीद करे इहो इरादो करे हजरत अबू बकर के चई सोना तो वारो फलाणो गुलाम मुखे दे बिलाल तोखे आयो अबू बकर बिना सोचण जे चयो मुझो गुलाम तोखे ॾियण जे ला तैयार आहियां पर जे मथा उत्तर घुरी तब ॾियण जे ला तैयार आहियां उत्तर समझो था छा के चयो हे उत्तर आहे दे सरो बदर मानू सौदो कबो आ न तो बकरी ॾिनी मां बकरी ॾिनी पर मुंहिंजी बकरी भली आ त जे करे तो आरी बकरी ढिली आ हाणे तुंहिंजी बकरी त बकरी ते पर मथा 500 इहो उत्तर या मथा 1000 या 2000 इहो उत्तर आ त अबू बकर सिद्दीक़ चयो त बिलाल मुखे क़बूल आ मूं वारो गुलाम तोखे ॾियां उत्तर जेकॾहिं ॿियो बि चवी त ॾियां उमैये चयो त न बस उत्तर न खपे सरो बदर सौदो अरब छा कंदा हा जरी वापार कंदा हा न त जीअं माण्हू फिरे न हथ मिलाए ताड़ी ॾींदा हा जेके अरबी में असांजी ॿोलीअ में फ़िक़्ह जे ज़ुबान में सफ़क़ चइबो आहे सफ़क़ ताड़ी मिलाइण पाण में वापारी है ताड़ी मिलाईंदा हा हुन हथ मिलायो हुन हथ मिलायो हाणे सौदो पको हाणे फिरंदो केर बि कोन भली कस लगे उमैये चयो बस सौदो सही आ वारो कर ताड़ी मिलाए ॾिठई त मता फिरी न वञे अबू बकर सिद्दीक़ हुन सां हथ मिलायो चई मुंहिंजो गुलाम तोखे आयो बिलाल मुखे आयो जमल बिलाल ते कब्जो अबू बकर सिद्दीक़ कयो अबू बकर सिद्दीक़ जे गुलाम ते उमैये कब्जो कयो हाणे कब्जो करे उमैयो चवण लगो ओ अबू बकर अज मुखे खबर पई त तुंहिंजो अकुल कम छॾे वियो आ ॾाढो दाना हुए ॾाढो समझदार हुए ॾाढो अकुलमंद हुए पंहिंजे क़ौम जो चङो माण्हू हुए ॾुखिया ॾुखिया मसइला हल करे छॾींदो हुए तुंहिंजो दिमाग़ सभिनि खां ॾाढो होशियार हो पर जॾहिं लाकू तूं मुस्लमान थियो आहे तो वारो अकुल कम छॾे वियो आहे काॾे तुंहिंजो गुलाम काॾे बिलाल बिलाल में त टके जो बि को अफ़ाल कोन्हे हे लखनि जो गुलाम तो मूंखे ॾिनो आहे इन मां मालूम ईअं थो थिए त तुंहिंजो अकुल कम छॾे वियो आहे अबू बकर सिद्दीक़ चवे थो तूं भुलियल छाजे करे जो मूं तोखे जहन्नमी ॾिनो आहे तोखां मूं जन्नती ख़रीद कयो आहे मजूसी जहन्नमी आ चो मजूसी लख कमाई छा थी पियो करोड़ कमाई छा थी पियो पर आहे त दोज़खी मुखा तो दोज़खी खरीद कयो आ तोखा मूं जन्नती खरीद कयो आ मूं तोखे शैतान जो गुलाम ॾिनो आ तोखा मां मुस्तफा जो गुलाम खरीद कयो आ सभई जो सुभान अल्लाह हिकड़ो नारो जोर जो सुभान अल्लाह जो
मुझा दोस्त अजीज उन चो ठीक है चुप कर। हजरत अबू बकर सिद्दीक बिलाल के छोड़ियो, उन जो बाहूं छोड़ी, हथड़ा छोड़ी, कपड़ा हुन जा साफ कई, उनके बाह खां वठी करे सिधो रसूलुल्लाह महबूबन करीमन के जे क़िबला ही तवां जो गुलाम बिलाल हिन के मूं हेतिरा पैसा दई पांजो फलाणो गुलाम दई आजाद करायो आ। मुझे गुलाम जी लखा रुपया कुल कीमत हुई, उहा कीमत वारो गुलाम दई हिन के आजाद करे वठी आयो आया। वाह मुझा महबूब तू बि पांजे गुलामन जो कदुर त केतिरो तो करी पियो। हजरत नबी पाक हजरत अबू बकर के फरमाइन था, ओ प्यारा सिद्दीक तो बिलाल त आजाद करायो आ, पर बिलाल जे हिस्से में मां मोहम्मद बि तो सा भाई वार आया। अधु रकम तुंहिंजी त अधु रकम मुंहिंजी, सारो जहान मुस्तफा जो खरीदार, मुस्तफा वरी बिलाल जो खरीदार। महबूबन करीमन के अबू बकर सिद्दीक अर्ज कयो कि बिलाल सिद्दीक बि तुंहिंजो गुलाम, बिलाल बि तुंहिंजो गुलाम, मुंहिंजो माल बि तुंहिंजे कदमनि ते कुर्बान। हमेशा अबू बकर चवंदो हो, मुंहिंजी दिल चवंदी आ त अखियूं मुस्तफा अखियूं अबू बकर जो हुजनि। चओ सुभान अल्लाह। अखियूं अबू बकर जो हुजनि, चेहरो रसूलुल्लाह जो हुजे, माल मां अबू बकर जो हुजे, खपाइण वारो मुस्तफा हुजे, धियूं मुंहिंजो हुजनि। हिकड़ी नबी करीम के परणाया, उहा जेकॾहिं गुज़ारे वञे त वरी ॿी परणाया, उहा गुज़ारे वञे त टी परणाया। मां अबू बकर चवंदो आहियां त धियूं अबू बकर जो हुजनि, घोट मुहम्मद मुस्तफा हुजे। हाणे सॼे मके में मशहूर थियो त अबू बकर बिलाल के लखों रुपया ॾई आजाद कयो। ॻाल्हायो बाबा छा कई? लखों रुपया ॾई। बेसमझ माण्हू जेके हा न उहे सोचण लॻा, हल एॾी क़ीमत बिलाल त लहे ई कोन थो, अबू बकर छो भरी? पर हुननि खे ख़बर कान हुई, वीचारणे महेसर खे भी खबर हुई। चवे तो अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया वारो वरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। छा बिलावल छा करम, वाह वाह सखी तुझी सखा, वाह वाह सखी तुझी सखा। हबशी मगर मौला घुरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। जोर सां सुभान अल्लाह। अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। ओ नसीराबाद वारा सच ॿुधायो, तव्हांजो असांजो बेड़ो मुस्तफा जे सदके तरंदो या न? जंहिंजो अक़ीदो आ त मुस्तफा जे करे मुंहिंजो बेड़ो तरंदो, सो हथ मथे खणी सुभान अल्लाह चवे। अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया वारो वरियो, मुंहिंजा
मिठा तुझे करे हाणे माण्हू छा पिया चवनि हल हेॾी वॾी रक़म बिलाल जी लहे त कुझु कोन थो अबू बकर आखिर ॾिनी छो हिकिड़ा माण्हू चवण लॻा मां ॿुधायां कि ॿुधा पक पक बिलावल जो अबू बकर ते को थोरो हूंदो उहो अबू बकर जो थोरो लाथो वो केड़ो आ उहा का ख़बर काने बाक़ी आहे इए लगे इए थो त हेदी जो रकम सोहणे अबू बकर ॾिनी आ त पक बिलावल जो को थोरो हूंदुसि वो बिलावल जो थोरो लाहिण जे लाइ एहसान लाहिण लाइ हज़रत अबू बकर ते रकम ख़रीद कई ॾिनी ऐं आम दुनिया में थींदो आहे तो साल को चंगाई कंदो आ त तू भी चौंदा यार कॾहिं न कॾहिं मुर्स माण्हू थी थोरो लाहींदो मिसाल हिकिड़ो तव्हांखे ॾियां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मिस्र जो बादशाह थियो आ कैद काटे जेल काटे भाइरनि खां विकामी खूहनि जूं सख़्सूं सही करे जेलनि जूं सख़्सूं सही नेठ अल्लाह पाक उनखे मिस्र जो बादशाह बनायो आ जमल मिस्र जो बादशाह बणियो तमल यूसुफ अलैहिस्सलाम दुआ घुरी ओ मुंहिंजा मौला बादशाही भी तो ॾिनी आ वज़ीर भी तू ॾे जेको मुंहिंजो मुल्क हलाए अल्लाह ताला फरमायो ठीक आ नबी तुझी दुआ कबूल आ वज़ीर तुझो मुकर्रर कयो थम सुबह जो सवेर वञ गोठ खां ॿाहिरां ओ फलाणी जाइ ते ॿाहिर वञी ओ सिज उभरे खां अॻे बीह सभिनी खां अव्वल सवेर सवेर जेको झंगल खां माण्हू तुझे गोठ में अचे उहो तुझो वज़ीर आहे हज़रत यूसुफ अला नबीना अलैहिस्सलाम अल्लाह जे अमर सां वॾे असर जो मोजादा गोठ खां ॿाहिर वञी बीठो आ ॾिसां त मुंहिंजो वज़ीर केरु आ अल्लाह ताला कंहिंखे तो मुंहिंजो वज़ीर बणाए अञा जो खणी हज़रत यूसुफ ॾिसे हिकिड़ो काठर वीचारड़ो मिस्कीन मथे भी उघाड़ो पुठन भी उघाड़ो पेरन भी उघाड़ो गोडड़ी नंढड़ी बधल आ मथे ते काठन जी भरी आ गर्मी जी मुंदा पघर हुन जे जान मां वहे पियो वारन खे फणी भी आयल काने तेल भी आयल कोने तमाम सादड़ी शक्ल जो आ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे भर मां अची लंघियो यूसुफ अलैहिस्सलाम खुदा ताला के अर्ज़ कियो अल्लाह सही चयो इहो तुंहिंजो वज़ीर आ यूसुफ अलैहिस्सलाम मुंहिंजा मौला ॾाढो मुड़सा तुंहिंजी मर्ज़ी पर मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे मुंहिंजो हुस्न त ॾिस या सब हुस्न जी भलाई तुझी आ तो मके सॼे दुनिया जे सोहणनि जो सरदार बनायो आ मुझे ज़माने में मुंजड़ो हसीन आहे कोन हाणे ही मुंजो वज़ीर आ अल्लाह ताला फरमायो मां कदर वारो आया बेकदर कोन आया इन जो थोरो तो लाया या अल्लाह केड़ो थोरो आ अल्लाह ताला फरमाए तो यूसुफ तो के याद ना है तो का विसरी वैया तो के यादगीरो कोने को ओ जनी जुलेखा तो के पकड़े कमरे में रोक्यो हो तो जान छड़ाए भाई भगो हुए तो जे खमीस फाटी पई बाहर जरी पहुतो तो बादशाह जे मोह चढ़ियो जुलेखा फिरी वई तेन मुखे हथ विधा तो चयो त न न जुलेखा मुखे मजबूर कयो आ बादशाह चो शाहिद केरा तो उन टाइम ते चयो हो त अंदरे कमरे में हिकड़ो 6 महीने जो बारड़ो पींगे में पयो आ ओ बार मां अल्लाह जे नबी जो शाहिद आ
पो बादशाह ज़ुलेखा तू अंदर वियो तो बराबर नंढो ॿार पींगे में पियो हो पोनी ॿार खां तो पुछो हो ओ ॿार ॻाल्हाए ओ 6 महीने जो ॿार ॻाल्हाए तो इनकान कमीसुहु कुद मिल क़ुबुल फसदक़त व हुवा मिनल काज़िबीन जेकॾहिं अॻे पासे खां यूसुफ जी कमीस फाटला त पोइ हुन हथ विधा हूंदा उहे ज़ुलेखा जे करे फाटी पई हूंदी पोइ ज़ुलेखा सच थी चवे यूसुफ कोड़ो आ पर व इनकान कमीसुहु कुद मिल दुबुर फकज़बत व हुवा मिन सादिकीन पर जे पोए पासे कमीस फाटला त पोइ यूसुफ सचो आ ज़ुलेखा कूड़ थी हाणे आई होयो छा जो वाकई पुछा कमीस फाटी पई यूसुफ जो भगो न पुछा वरी पकड़ी त पोया कमीस फाटी पई बादशाह समझियो ज़ुलेखा चई हां डो सजो तुंहिंजो आ यूसुफ जो डो ही कोने को अल्लाह ताला फरमाए तो प्यारा यूसुफ किस्मत जो चक्कर आयो ॿार हुयो तो बादशाही घराणे जो पर इनकलाब अचियो इहो जेको काठियूं कयूं थो अचे ॿार इहो तुंहिंजो वज़ीर आ उहो पींघे वारो ॿार आ तो न सुञातो पर मां इनखे सुञाणा थो पियो तुंहिंजी शाहिदी ॾिनी हई तुंहिंजो थोरो थी तो ते हिन जो थोरो थी पोइ मां रब चाहियां थो त जंहिं तो ते नंढड़ाईअ में थोरो कयो हो अॼु तो जो वॾो थी करे बादशाहीअ में मां वॾाए तोखे ख़बर कान्हे का अॼु तूं हिनखे पंहिंजो वज़ीर ठाहे तो हिन जो जोड़ो थोरो लाए सुभान अल्लाह जो आवाज़ अचे इहो कम जो नाहे ॾाढे अचे अञा ज़ोर सां हाणे माण्हू छा चवण लगा अबू बकर ते बिलाल जो थोरो आ तडी एडो वडो माल खर्च करे बिलाल के आजाद कयो थई माण्हू हा ई बिल्कुल ई अल्लाह ताला जो तवा के केड़ी खबर अल्लाह से कुरान लाथो चो सुभान अल्लाह हाणे अल्लाह जो कुरान छा तो चवे अल्लाह ताला फरमाए तो वसायो जल्लबु हलत कल्लदी योगी मालहू यतज़क्का जेको सबन में वधीक मुत्तकिया यानी अबू बकर सिद्दीक योगी मालहू इन माल दिनो वा त यतज़क्का पाण के पाक कया व माल अहदन इंदहू मिन निअमतन तुजज़ा अबू बकर ते का जो थोरो अथवई कोन को वजह रब्बिल आला हिन बिलाल के एडो खर्च करे आजाद कयो आ अल्लाह जे रज़ा जे लाए कयो आ वल सौफ यरदा क़यामत में दुनिया ॾिसंदी त मां रब कीअं थो अबू बकर के राज़ी रखां ये आयतों सोहने अबू बकर सिद्दीक जे शान में अल्लाह लाथियो जैमें अल्लाह ताला हुनके अतका चयो आ अतका माना सजे जहान खां वधीक इज्जत वारो सजे जहान खां वधीक अफजल सजे जहान खां वधीक शान ऐं मान वारो उहो मुझे मोहम्मद करीम जो गुलाम अज मां तवा जे शहर में ही बयान इनी जे करे खयो आ जो ही महीनो अबू बकर सिद्दीक जे वफात जो महीनो आ सभई चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह मूं पुछो हाफ़िज़ बरकत अली खां मुझो बाबा केड़ो मौजू आ छाते ॻाल्हाइबो मूंखे चई असां मौजू त रखियो आ शान सहाबा मुझो जे शान सहाबा है त मां सभिनी सहाबा जे सरदार जी ॻाल्हि थो कयां जेको महबूब जे सभिनी सहाबन का शान में मान में इज्जत में मथा हुआ जेके अल्लाह जे कुरान अतका सजो आ उन जी तवा के बटड़े गालियों बुधाया तो सिद्दीक जे सदके खुदा असा जो भी ईमान ताजो करे छे अल्लाह ताला कदो तवा के असा के सोने सिद्दीक जी दिल में मोहब्बत रब दी दो उन जे मोहब्बत जे सदके खुदा असा जा क़यामत में बेड़ा पार फरमाए छे
अल्लाह का सवाल आहे, अल्लाह से मुंहिंजी भी हाज़िरी कबूल फरमाए, तव्हांजी भी कबूल फरमाए। जन दोस्तन जलसो करायो आहे, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे भी रिज़्क़ में, रोज़ी में, बचन में, खानदान में बरकतूं नसीब फरमाए। ऐं ॿियो ॿुधायो त ही जलसो कंहिं माण्हूअ जे ईसाले सवाब जे लाइ आहे। को वीचारो नौजवान गुज़ारे वियो हो, उन जे रूह खे सवाब बख़्शण जे लाइ हेड़ो जलसो कयो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह हेड़ा प्रोग्राम कंदा कयो बाबा, हेड़ो प्रोग्राम थी वञे पिछाड़ी में चइजे मुंहिंजा मौला हिन सॼे जलसे जो सवाब इन मैयत खे बख़्शजातो हो, मुंहिंजा दातो जे दुआ सां सिधो जन्नत ॾे हलियो। अल्लाह ताला उन मैयत जी मग़फ़िरत फरमाए। नालो छा हो उन जो? अशरफ अली उन जो नालो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ कयो, अल्लाह ताला अशरफ अली जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए, उनके नबी पाक जी अल्लाह ताला शफाअत नसीब फरमाए। अल्लाह ताला उनके अजीजन मिटन माटन के सब्र जी तौफीक अता फरमाए। हिते जेका भी जमात आई आ, जंहिंजा अब्बा ॾाॾा भाइर मिट माइट जहान छॾे विया आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे भी नबी पाक जी शफाअत नसीब फरमाए। अल्लाह ताला तवांजी असांजी सबरी जी हाज़िरी कबूल फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ए अल्लाह सही असां सबरी जी अजो की हाज़िरी कबूल फरमा। या अल्लाह बीमारन के शफा अता फरमा, कर्जदारन जा कर्ज मुआफ़ फरमा, बे औलादन के नरीना औलाद अता फरमा, जन के मदीने जी सिक्का तन के मदीने जो दीदार करा, जन के बैतुल्लाह जी सिक्का तन के बैतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमा। अजो की इन महफिल में जेके भी आया तन सबिन जा बेड़ा पार कर। महबूब जे सहाबा जी असा के मोहब्बत नसीब फरमा, महबूब जे बचड़न अहल बैतन जी मोहब्बत नसीब फरमा, औलियाए कामिलीन जी इताअत ए मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह असा जो तमाम मुश्किलातों आसान फरमा। असा जेके भी नेक इरादा खणी आया हो, असा सबनी जो नेक मुरादों पूरो फरमा। असा के बार बार मदीने पाक जो दीदार करा, बार बार असा के बैतुल्लाह शरीफ जी हाज़िरी नसीब फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सल्लम। या अल्लाह इन जलसे में जन भी खिदमत कईया, मुझा बोला स्टेज बनाइया, गिल्म बिछाया, मेहमान की मानी खराइया, चंदो नहीं खैर खैरात में हिस्सों वरतो, सबरी जा बेड़ा पार फरमा, उनके रिज़्क़ रोज़ी में बरकतों नसीब फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह। अब सलाम पढ़ी सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम, शमाए बज़ में हिदायत पे उम्मती उम्मती लब पे जारी रहा, उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम। गौसे आज़म इमाम तो का वन्नों का जलवाए शाने कुदरत पे लाखों सलाम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। रब्बना वला तुसल्लित अलैना बिज़ुनूबिना मन ला यख़ाफ़ुका व ला यरहमुना बिरहमतिका या अरहमर राहिमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम।
बिबरकत अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।